मोरो ख़बर शामिल कर दी। मोरो सिनेमा जी तहसील अल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो बरसा शाहपुर जहानिया नेशनल हाईवे वेझो दरगाह जुमन शावट नामालूम शख्स जो लाश शाहपुर जहानिया पुलिस जाए वारदात ते फुल फोर पहुंची लाश तहवील में वरतू। बे तरफ दरगाह ते मौजूद मुजावरन तालिब सोलंगी लियाकत सोलंगी बुधाते ही शख्स दरवेश सिफत हुयो। गुजरल 20 सालन खां हिन दरगाह ते रहंदो हो, जेको पंहिंजो नालो अब्दुल अलीम कशगोरी वेठल टे पुल पे जे कम बाद पिण ॿुधायो हो। शाहपुर जहानिया पुलिस कार्रवाई बाद वधीक चकास लाइ लाश रूरल हेल्थ सेंटर शाहपुर जहानिया खणाई वई। ये 2505 सीने ने दफनायो ते इज़त सां दफनाने हुकूमत इहो चयो मालिक हिन जो कोई गुनाह न करे के जो मिट आहे दरवेश खुदा जो। ठीक है। वो लाश आयो आहे केरा छा आहे छा नालो तो घणे टाइम खां हिते तव्हां ऑर्डर हला 20 सालन खां जेको हिन तो खाईंदो वतंदो हो हिते अची करे मतलब सुम्हंदो कॾहिं मस्जिद ते कॾहिं हिते अचानक हाणे को बीमार थोड़ो थी पियो उन करे कोई चेर हाणे शुरू कई पिनियो मंगियो खाईंदो हो पियो ओड़े पाड़े खां मानी मिलंदी हुअसि वाटला खाईंदो हो। हिन जी भला तव्हां वटि का मालूमात कि को माइट मिट या किथां जो रहो मालूमात वधीक हिन सां थोरो वधीक नालो छा आहे ज़ात के ज़ात किशकरी नालो हलीम टे पुल जेकमाबाद टे पुल जेक बाबा को भा जो का मिट माइट जो नालो को कुछ बुधाई नाला पर सिद्धि में भाण से घर गाड़ी हलाईंदा ठीक हो गोठा निकतल को खून ला दवा थी या कहिड़े हिसाब सां। अच्छा ईद बरात या को मिट माइट हिते ई पर हिते घणा साल थिया अथसि? हिते 25-26 साल दरगाह ते छा मुजावरी कंदो? न ये वीचारो ईंदो पोइ असां एहसास कंदासीं यार पारे जो आहे पिनियो थो अचे वीचारे खे रली बि हाणे बसि सुम्ही हाणे घर त कोन्हे असांजे को परदेस रहे भली। यार तव्हां छा था चाहियो त हिन मुजावर खे तव्हां तदफीन कयो या छा? साईं असांजो अर्ज़ु आहे त साहब खे अर्ज़ु था कयूं ॿऊं ॿधी धड़ धड़ जा 21 सालनि खां वठी हिते मुज़ावर ई रहे थो दरवेश आहे ख़ुदा जो हिन जो को पीउ मां न आहे इहो सॼी मालूमात असांखे 20 सालनि खां वठी हिते रहे थो। असां हिनखे पंहिंजे घर 5000-2000 किरायो भाड़ो करे गाॾी में विहारे मोकिलियोसीं घर हिन जो कोन लधो 5 ॾींहंनि में वापसि वरी हिते मोटी आयो। 20 सालनि खां मुज़ावर आहे फ़क़ीर आहे दरवेश आहे ख़ुदा जो हिते रहे थो। असांजो ही पाड़े में जुमन शाह में रहूं था असांजा 5 घर ऐं सोलगियूं